पुकारा हमें वतन, तेरे गुलशन को फिर से सजाएंगे हम। मीर हैदर अली खान बिजानी पंहिंजे वॾनि जी तारीख़ी अवामी ख़िदमत सां निभाउ कंदे बरसात मुतासिर अवाम जी ख़िदमत में एक नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। करमपुर सेहत मरकज़ में मीर हैदर अली खान बिजानी जी ज़ेर निगरानी करमपुर समेत ज़िले कश्मीर कंदकोट जे बरसात मुतासिरीन जी सहूलत लाइ हिक वॾी मेडिकल कैंप लगाई वई आहे। मेडिकल कैंप में मुख़्तलिफ़ परॾेही मुल्कनि जा डॉक्टर्स बरसात मुतासिर मर्दनि, औरतनि, ॿारनि, पोड़नि तोड़े पकनि मरीज़नि जो तिबी मुआइनो करे फ्री रिपोर्ट्स करण सां गॾोगॾु दवाऊं पिणु फ्री ॾिनियूं पियूं वञनि। मेडिकल कैंप जी पहिरें ॾींहुं ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठनि मां हज़ारनि जी तइदाद में मरीज़नि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। मेडिकल कैंप जे हवाले सां मीर हैदर अली खान बिजानी जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। असां कॉन्टेक्ट कयोसीं ॿारहीं एड खे, खालसा एड खे कॉन्टेक्ट कयो, वरी हाई वाइकम यूके लंडन में कॉन्टेक्ट कयो। असां मिडलैंड डॉक्टर्स हिकिड़ी NGO आहे, यूके रजिस्टर्ड NGO आहे, उन्हनि खे असां कॉन्टेक्ट कयोसीं। उन्हनि जी पंहिंजी टीम डॉक्टर इफ्तिखार हिते पाण आया आहिनि लंडन को डायरेक्ट इस्लामाबाद में लैंड कयो, पोइ वरी सखर जी डायरेक्ट फ्लाइट हुई, उतो मां पिक करायो उन्हनि खे, करमपुर अची पहुता आहिनि। ॿिनि ॾींहंनि जो उन्हनि हिते कैंप क़ाइमु कयो आहे। मेडिकल हिते इम्पोर्टेड दवायूं आहिनि, हर शइ जो हिते लैब टेस्टिंग थिए थी, बराह रास्त मलेरिया, डेंगी, जेको हिते बीमारियूं आहिनि, वबा आहे, उन हर शइ जो हिते टेस्टिंग थींदी। मां अपील इहो बि कयां थो त जेका बि असांजे ज़िले कश्मीर जा माण्हू आहिनि जेका इलाज नथा कराए सघनि, जेका मोहताज आहिनि, हिते करमपुर RHC अस्पताल अचनि, पंहिंजो हिते इलाज कराइनि। हर माण्हू दवायूं इम्पोर्टेड आहिनि। डॉक्टर्स जेका आहिनि असांजा उहे लोकल न आहिनि, ॿाहिरि जा आहिनि। हिकिड़ो असांजो सीनियर डॉक्टर आहे, उहो पाण CEO आहे मिडलैंड डॉक्टर्स जेकी कंपनी आहे। वरी मिडलैंड डॉक्टर्स मेडिकल इंस्टीट्यूट मुज़फ़राबाद को असांजा डॉक्टर्स आहिनि, आज़ाद कश्मीर को, उन्हनि जी सॼी टीम हिते आई आहे। इम्पोर्टेड दवायूं अद्वियात वरितियूं आया आहिनि ऐं असां इहे ई उमेद कयूं था त उन दवाउनि सां हिते जेकियूं असांखे हिते कराची जहिड़े शहर में बि असांखे उहे दवायूं नथियूं मिलनि, हिते उहे दवायूं असांखे मुहैया कयूं। ये कैंप घणा ॾींहं जारी रहंदो? ये कैंप 2 ॾींहं हलंदो, वेडनेसडे ऐं थर्सडे। ऐं असांजो उमेद इहा आहे त वधि में वधि हिते माण्हुनि खे असांखे ट्रिप कयूं। असां पाण इहो कैंप मैनेज बि कयो था, मां पाण हिते सॼो ॾींहुं बीठो आहे, सुभाणे बि बीठो हूंदुमि। मुंहिंजो कमु इहो आहे त मां हिते सॼो मैनेज कयां, टाइमली हर शइ कयां ऐं एफिशिएंटली ऐं इफेक्टिवली हर माण्हू खे, हर मरीज़ खे हिते टैकल करायां। तुमने जब भी पुकारा हमें वतन, तेरे गुलशन को फिर से सजाएंगे हम। तुमने जब भी पुकारा हमें वतन, तेरे गुलशन को फिर से सजाएंगे हम।